बाक़ायदा शुरात कंदासीं। अहम ख़बर सां गौसपुर में तंगवाणी में अगवा थी वियल ॿार जी बाज़ियाबी लाइ वारसन सियासी समाजी तंज़ीमुनि धरणो हयो आहे। जी नाज़रीन, अगवा थी वियल मसरूर बखराणी की बाज़ियाबी लाइ वारसन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां चिमनी शाख इंडस हाईवे ते मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं रोड ब्लॉक करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। गोसपुर मां तंगवाणी मां अगवा थी वियल ॿारड़ी जी बाज़ियाबीअ लाइ वारसन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जो धरणो हयो वियो आहे। अगवा थी वियल मसरूर बखराणी जी बाज़ियाबीअ लाइ वारसन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां चिमनी शाख इंडस हाईवे ते मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं रोड ब्लॉक करे छॾियो आहे। उन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर बरकत भयो खां। जी बरकत भयो, वधिक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कशमोर ज़िले में हिकु भेरो ॿीहर अमन जो पखी उॾामी वियो आहे। 16 ॾींहं अॻु तंगवाणी शहर जे मस्जिद पाड़े में मुबैना तौरु अगवा थी वियल 3 सालनि जो नींगर मसरूर बखराणी जी बाज़ियाबी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि समेत मुगवी जे नींगर जे वारसनि जो चिमनी शाख इंडस हाईवे ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। मां तव्हांखे वाज़े कंदो हलां त गुज़िरियल 3 महीननि में जेको आहे हिन वक़्त ताईं 12 मुगवी जेके आहिनि मुबैना तौरु अगवा थी विया आहिनि, जिन खे भुग ख़ातिर टोयारी कड़ी तेगो या दुरानी मार जे कचे वारे इलाइक़े में बांदी बणाए रखियो आहे। ॿिए पासे इन 12 मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस हिन वक़्त ताईं कख भञी ॾिनो न आहे कयो, जंहिं सबबु मुगवियुनि जे घरनि में रोज़ राड़ो मचियल आहे। जी ठीक, तव्हांजी महिरबानी बरकत तफ़सील खां आगाह करण जे लाइ।